देवाल भाऊ छो परेशान वेठो आहे? इमरान खान जी हुकूमत मां सेटिस्फाई आहीं? इहो ई छा आहे? इहो सर्टिफाई छा आहे छुरा? मतलब त राज़ी आहीं हुकूमत मां? राज़ी चोथों मोबाइल भज रहा है। ए माकड़ फसल खाई तबाह करे कणक उथे कोन दी उनजी का दवा इजाद कोन कई रहंदो झाड़े वयो ना पिया टैक्स अटो वठो टैक्स भाजी वठो टैक्स वयो काले गरीब सा मणा हुआ त कमरे जी छित कोन हूंदी हाणे नालियूं फाटी पियो वञनि भितियूं किरी पियो हुन सां वञो काले गरीब तो चोथो मुंहिंजो दिमाग़ तब्दीली आई आहे न हाणे इमरान खान चए थो तब्दीली आएगी अब तब्दीली कहिड़ी अञा छुरा अञा जेको जीअरो हूंदो सो 50 के ॾिसंदो तब्दीली कहिड़ी अचे पई मां त जीअरे ई मरी वेंदुमि कसम सां बाक़ी 3-4 महीना आहिनि पोइ ॾिसजांइ मज़ो 3-4 महीना ए हाणे बीठो अञा मसो सॼी चोथो वात ख़राब करे मरी आऊं असां वरी 3-4 महीना छुरा छा थो ॻाल्हाए मन ते जा हेॾी सस्ता बि कई अञा छा खपे कहिड़ी सस्ता बि कई अथई अटो 60 रुपया किलो थियो आहे जेको 40 रुपया किलो हूंदो सस्ता बि कई अथई मां कहिड़ा कहिड़ा वर्ड खणा मूंखे अचनि कोन था चोथो चुप कर बसि और दिमाग़ ख़राब न कर छुरा माना तव्हां हुकूमत मां राज़ी न आहियो राज़ी न आहियो असां बसि न पुछ मूंखां 500 रुपया कमाईंदो हुअमि हूअ आणींदो हुउसि घर त घर जो चुल्हो ॿरंदो हुयो हाणे अहिड़ो वेला जो वार मुंहिंजा वार टुंडा पटे वारा अब्बा ॾे हाणे अब्बो काॾे हाणे तव्हांजो रोइनि मां थो काॾे वञा रोइनि थो रोवान बाक़ी खिला हाणे मां अहिड़ो फाथो आहे तुंहिंजा टुंडा पड़ियनि ख़बर पए रोए छो थो कैमरा में जो पंज कर न भॼाई न मोबाइल बस बस सवाल पुछड़ा यार पीछे देखो पीछे पीछे न हाणे अॻे ॾिस अॻे महिनत आहे हुकूमत मां अहिड़ी हुकूमत हली त ॼाण मोहे तूं